अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दुआलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट एॾी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्ज़ा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ऐं ॿाहिरि ताईं सभ खां पहिरियां पहुचींदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सोडल जा जेके माण्हू आहिनि उहे ककर जे घर मथां वञी फायरिंग कंदा त पोयां सोडल पंहिंजो कमु कंदो। बहरहाल अली खान हिते सोडल खे कॾहिं बि न मिलंदो, यानी अली खान हिन ताक़त ते न हूंदो। पोइ ककर वारा उते रुख कंदा। बहरहाल पोयां सोडल सॼी जांच करे वठंदो, अली खान हिन खे कॾहिं बि न मिलंदो हिन ताक़त ते। इन सोडल जी इहा ख़्वाहिश नाकाम थी वेंदी। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त आशम वञी हाणे तोतल वारनि सां मिलंदो। तोतल वारनि खे चवंदो त हाणे तव्हांखे कीअं बि करे हाणे मिठल खे उतां आज़ादु करणो पवंदो। अगरि असां मिठल खे मुराद जे चंबे मां आज़ादु कयो त पोइ रियासत शाह निवाज़ जी सॼी भरोसो हासिल करे वठंदासीं। ऐं पोइ तोतल वारा यानी मिठल खे उतां वठी ईंदा त पोइ रेज़न वारा हिननि खे घस में गॾंदा। ऐं पोइ हाशिम हिकु वज वठी ऐं पोइ मिठल खे उते मारे छॾींदो त पोइ रियासत शाह निवाज़ ॾाढो ख़ुशि हूंदो ऐं रेज़न जे अंदर में बाहियूं हूंदियूं। रेज़न इहे चवंदो त इहो सॼो कमु मुराद जो आहे, जो हुन मुंहिंजे भाउ मिठल रियासत शाह निवाज़ जे हवाले करे छॾियो। अगरि हू इहे न करे हा त पोइ तोतल वारा कॾहिं बि मिठल खे हितां वठी न वञनि हा, न ई वरी हुनखे आज़ादु करे वठी वञनि हा, जे करे इहो सॼो कमु हाणे मुराद जो आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद ऐं पीरियल हाणे सिधो वेंदा रेस मंसूर ॾे। रेस मंसूर से ॻाल्हाईंदा, उनखे चवंदा त हाणे तोखे असां कॾहिं बि माफ़ु न कंदासीं, छो जो हुन पोइ असां सां धोखो कयो, हाणे तोखे कॾहिं बि माफ़ु नथा करे सघूं। रेस मंसूर चवंदो त इहो मुंहिंजो धोखो न बल्कि रियासत शाह निवाज़ जो धोखो आहे, यानी इन धोखे खे बि मां न सम्झी सघियसि। यानी इन ॻाल्हि में मूं अव्हांखे हक़ ॾियण ऐं अली खान खे आज़ादु करण जी कोशिशि कई। बहरहाल हू मूंसां धोखो करे विया। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।